والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. یہ صورت مکے میں نازل تھی. 3 آیتوں 14 کلمہ 8 حرف آئین ان صورت کے اندر. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع تو کریاں سان نالے اللہ جے جو باجارو وڈے رحم وارو آہے. والعصر ان الانسان لفی خسر. قسم آئے زمانے جو تو انسان ٹھوٹرے میں آئے. الا الذین آمنوا وعملوا الصالحات. مگر اوے شخص جن ایمان آندو ऐं चङा कम कयाऊं. वतवासौ बिलहक़. ऐं हिक ॿिए खे सच जी वसियत कंदा रहिया. वतवासौ बिस्सब्र. ऐं हिक ॿिए खे सब्र जी नसीहत कंदा रहिया. हर हिकु माण्हुनि जे उमिरि घटिजी वेंदी आहे ऐं हिन जा कम इरादा ॾींहों ॾींहुं नाक़िस थींदा वञनि. असर में मुफ़सिरनि जा 2 क़ौल आहिनि. ज़मानो जंहिं मुताबिक़ जीअं ज़माने में रुॻो रंज ऐं खसारो आहे तीअं इंसान जी हयातीअ जे करे सॼो ई खसारे में आहे. छा बि खणी करे मगर रोज़ बरोज़ हयाती घटिजी वञेसि थी. बर्फ़ जो वापारी अञा कुझु बर्फ़ जी हिफ़ाज़त करे सघे थो ऐं उनखे नगरण जा उपाव ॻोल्हे सघे थो. मगर इंसान खे पंहिंजे हयाती बचाइण जो को बि उपाव मिलियल नाहे. राति ॾींहुं संदसि उमिरि जी घटिताई थींदी वञे थी. ॿियो कौल ही आहे त असर मां मुराद विची निमाज़ जो वक़्तु आहे ऐं मशहूर मक़बूल पहिरियों कौल आहे. इल्ला الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر. आओ मगर जिन ईमान आंदो अल्लाह ऐं रसूल ते ऐं अमल सालिह कयाऊं ऐं हिक ॿिए खे हक़ जी ॻाल्हि मञण लाइ फरमाइशूं कंदा रहिया ऐं हिक ॿिए खे ॾुख सुख ते ऐं शहवतुनि जे रोकण ते सब्र जी वसियत कयाऊं त अहिड़ा माण्हू खसारे में न चइबा. उन जी हयाती सजाई ऐं सालिम चइबी जिन गोया के कफ़ानी हयाती ख़र्च गैर फ़ानी ऐश ख़रीद कयो. कंहिं मुहक़िक़ जो कौल आहे जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ ग़ालिबन इमाम शाफ़ई रहमतुल्लाह अलैहि आहे जेकॾहिं सिर्फ़ हीअ सूरत अल्लाह पाक नाज़िल करे हा त समूरनि इंसाननि जे लाइ रहनुमाई हिदायत जे लाइ जहन्नम खां बची करे जन्नत जो हक़दार बणजण जे लाइ इहा हिकिड़ी सूरत काफ़ी हुई.
छो त अल्लाह तबारक व तआला हिन में ईमान जो ऐं चङनि कमनि करण जो हुकुम करणु फरमायो। खसारे खां बचत उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया। ॿियो दुनिया जे मुआशिरे में हिक ॿिए खे हक़ जी वसियत कंदा रहिया, फरमाइशूं कंदा रहिया त बाबा हक़ जी वाट ही आहे, सच ही आहे, इन दोखे जे ॻाल्हियुनि खे छॾे ॾे, इन मां कुझु कोन्हे। जेको तोखे नफ़ो थोरे वक़्त में इहो मिले थो ग़लति तरीक़े सां, व्याज तरीक़े सां, ॾाढ तरीक़े सां या कमीशन जे ज़रिए, इहो थोरो आहे। तंहिंजे करे हक़ जी वसियत जेकॾहिं मुस्लमान इंसान हिक ॿिए खे कंदो रहंदो, इहो शख़्स खसारे ऐं टोटरे खां बचंदो। जेके बि गुनाह जा कम आहिनि, वॾे जे मथां इहो हक़ु आहे त नंढनि खे उन खां रोके, या जेकॾहिं नंढे जे चवण में को वॾो आहे त उन जे मथां बि हक़ु आहे त उनखे इन हक़ जी ॻाल्हि जी जेका बि सही ॻाल्हि हुजे उन जी वसियत कंदो रहंदो त इहो शख़्स कामयाबु आहे, टोटरे खां बची वेंदो। हिन उम्मत जी ख़ुसूसियत इन शइ में अल्लाह पाक रखणु फरमाई जो 3 सिपारे 4 सिपारे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहऊन अनिल मुनकर। तव्हां भली उम्मत आहियो, कढिया विया आहियो माण्हुनि जे लाइ, तव्हां त हुननि खे चङाई जो हुकुम कयो, बुराइनि खां रोकियो ऐं अल्लाह ते ईमान आणियो। हिन उम्मत जो मक़सदु हिन दुनिया में नेकीअ जी दावत ॾियणी आहे। जॾहिं इंसान पाण नेकीअ जो कमु कंदो, ॿिए खे बि नेकीअ जो हुकुम करे, पाण बि बुरनि कमनि खां रुकिजी वञे ऐं ॿियनि खे बि बुरनि कमनि खां रोकींदो रहे। वतवासौ बिल हक़, हक़ जी वसियत हर हिकु ईमानदार जे मथां हक़ु आहे, फ़र्ज़ु आहे। चङनि कमनि करण जे करे पोइ इंसान जे मथां तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, या किन गुनाहनि जे सबब जे करे इंसान जे मथां तकलीफ़ ईंदी आहे। तकलीफ़ूं दुनिया जे अंदरि 3 क़िस्मनि जूं आहिनि। काफ़िरनि जे मथां, मुशरिकनि जे मथां जेके तकलीफ़ूं आहिनि उहे उन्हनि जे रुसवाईअ जे करे आहिनि, ख़्वारीअ जे करे आहिनि। जीअं नसारनि जे मथां, यहूदियुनि जे मथां ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में जेके मुख़ालिफ़ हा, उन्हनि खे जेके अज़ियतूं आयूं, इहे उन्हनि जे ख़्वारीअ जो सबबु हो। दुनिया जे अंदरि त केॾा ढिंग हा, मालदार हा, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुआदो टिकायऊं, ईअं जहन्नम रसीद थी विया। जंग बदर जे अंदरि वॾा वॾा सरकश मारिजी विया। ॿियनि जंगनि जे अंदरि जेके पाण खे पाण जहिड़ो को सम्झंदा ई कोन हा, त बसि जेका आहियूं त असांजी क़ौम आहे, असांजा माण्हू आहिनि, असां ई आहियूं। पोइ जॾहिं हुन जे मथां रुसवाई थी त उन्हनि खे पूरी दुनिया जे माण्हुनि उन वक़्त में ॾिठो। अल्लाह पाक उन्हनि जो ज़िक्र क़ुर पाक जे अंदरि करणु फरमायो त उनजे मथां केतिरी ख़्वारी थी। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं दुनिया जे टोटरे, खसारे ऐं ख़्वारीअ खां बचाए ऐं आख़िरत जे ख़्वारीअ खां ऐं टोटरे खां बि रब साईं बचाइणु फरमाए। दुनिया जो जेको खसारो आहे वापार जे अंदरि या ॿिए कंहिं शइ जे अंदरि, पोइ इंसान हली हली करे उहा लेट भरे वेंदो आहे। पर जेको दीन जो खसारो आहे, मुंहिंजा मुस्लमान भाइरो, उनजो कफ़ारो आहे ई कोन। ईमान खां जेको रहिजी वियो, हमेशह जो हमेशह जे लाइ वञी जहन्नम में किरंदो। अमल सालिह न आहिनि त पोइ इहो सज़ा भोगींदो। केतिरी बि सज़ा भोगे उहो अलाह थो ॼाणे। पर जेकॾहिं वरी इंसाननि जा हक़ आहिनि, पोइ उनजो तेसि ताईं
माफ़ी न आहे जेसि ताईं उहो मालिक माफ़ न करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां सुञो कंहिंखे चवंदा आहियो? साहिबनि अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, सुञो असां उनखे चवंदा आहियूं जंहिं वटि माल दौलत न हुजे, कंगाल हुजे, अहिड़े क़िस्म जे माण्हूअ खे असां सुञो चवंदा आहियूं। पाण फरमायाऊं, सुञो माण्हू उहो थींदो क़यामत जे ॾींहुं जो नेकियुनि जा अंबार हूंदसि, निमाज़, रोज़ो, हज, ज़कात ऐं ॿिया नेकीअ जा कम। पर दुनिया जे अंदरि माण्हुनि खे ईज़ाए आयो, तकलीफ़ूं ॾेई आयो, माल परावा खाई आयो। पोइ जॾहिं हाणे क़यामत जो ॾींहुं थींदो, उहे माण्हू उनजे मथां फरियादी थींदा त रब साईं, हिन मूंखे घटि वधि ॻाल्हायो, मुंहिंजी गिला ग़ीबत कयईं, मूंखे धक हयईं, मुंहिंजे मथां फलाणो फलाणो ॾाढो ऐं ज़ुल्म कयईं। पोइ उते त कोई बदिलो कोन हूंदो। पोइ उन इंसान जूं जेके नेकियूं हूंदियूं, उहे नेकियूं उन फरियादीअ खे ॾिनियूं वेंदियूं, ईअं हुनजी विरासत थींदी वेंदी। पोइ के इंसान ठल्हा बची वेंदा, उन जूं नेकियूं उन्हनि फरियादनि खे ॾिनियूं वेंदियूं। पर जेकॾहिं नेकियूं खुटी पयूं, पोइ उन्हनि फरियादनि शख़्सनि जा गुनाह उन इंसान जे मथां हया वेंदा। पाण फरमायो, हक़ीक़ी सुञो इहो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं दुनिया जे सुञाइप खां बि बचाए ऐं आख़िरत वारे सुञाइप खां बि बचाइण फरमाए। जेके बि हक़ इंसान जा जे मथां आहिनि, अल्लाह जा हक़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हक़, क़ुरान पाक जा हक़, अबे अमा जा हक़, मिटनि माइटनि जा हक़, औलाद जा हक़, अल्लाह पाक मूंखे बि अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हांखे बि, जमी मुस्लमाननि खे बि अल्लाह पाक इन्हनि जे हक़नि जे पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां त इंसान उन सुञाइप खां बचे। वतवासौ बिस्सब्र, ऐं हिक ॿिए खे सब्र जी बि तलक़ीन कंदा रहंदा। सब्र कामयाबीअ जी कुंजी आहे। सब्र हाली कौड़ो आहे, पर डॉक्टर जेका दवा ॾींदो आहे, पोइ केॾी बि ज़हर हुजे, केॾी बि कोड़ी हुजे, मरीज़ जी दिलि न चवंदी त मां इहा खावां, पर उनखे रिश्तेदार पंहिंजा, केॾी बि औलाद प्यारी हुजे, पर उनखे उहा ज़ोरीअ दवा पीआरींदा। तव्हां त इहो तुंहिंजे फ़ाइदे जी आहे, तोखे फ़ाइदो थींदो, तोखे सिहत थींदी, तुंहिंजी हयाती बची पवंदी। त तकलीफ़ूं जेके आहिनि, काफ़िरनि जे मथां रुसवाई ऐं गुनाहगारनि जे मथां ईमान आहे, पर उन खां गुनाह थी विया, पोइ उनखे तकलीफ़ ईंदी। तव्हां त हुन जा गुनाह तौबा ताइब थिए, माफ़ी वठे। अल्लाह पाक फरमायो, जेका बि तकलीफ़ तव्हांखे पहुचे थी, इहा तव्हांजे कई जी कमाई आहे। ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। 21 सिपारे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला फरमायो, इहो जेको ज़मीन जे अंदरि फ़साद आहे, ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहरि, इहो फ़साद ज़ाहिर थी पियो आहे दरियानि जे अंदरि, ख़ुश्कियुनि जे अंदरि। इहो तव्हांजे कई जी कमाई आहे। लियुज़ीक़हुम बअज़ अल्लज़ी अमिलू, तव्हां त चखायो वञे तव्हांखे हिन अमिलनि जी सज़ा, बुरनि कमनि जी सज़ा। तव्हां त यरजिऊन, तव्हां मोटो। दुनिया में ईमानदारनि खे जेका तकलीफ़ अचे थी, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जंहिं इंसान पढ़ियो, हाणे इहो ईमानदार आहे, मोमिन आहे, अल्लाह पाक खे हिकु करे मञे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ते ईमान आणे थो त असांजो नबी आख़िरी पैगंबर आहे। उनजे मथां जेको क़ुरान पाक नाज़िल थियो आहे, उहो बि सचो ऐं हक़ आहे। हाणे जेकॾहिं इन जूं कमियूं कोताहियूं थी पयूं, कॾहिं निमाज़ रहिजी वई, कॾहिं रोज़ो रहिजी वियो,
कॾहिं को अहिड़ो गुनाह थी वियो हाणे जेका हिनखे सज़ा ईंदी इहा हिन जे कफ़ारे जे लाइ ईंदी तव्हां त इहो तौबा ताइब थिए अलाह खां माफ़ी वठे। पर को हुकूकुल इबाद माफ़ कोन थींदा जेसि ताईं उहो बानो पाण माफ़ न करे। अलाह पाक खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांखे हुकूकुल इबाद बाननि जे हक़नि जे पूरे करण जी रब साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼुकल्ह इंसान में सम्झ कोन्हे त जेका मूंखे तकलीफ़ आई छाजे करे आई तौबा करे आउज़ारी करे जीअं सिंधीअ में चइबो आहे त अलाह पाक हक़ नाहक़ रखे पोइ कॾहिं इंसान खे जेका सज़ा ईंदी आहे ज़ाहिर में त को ॿियो मामिलो हूंदो आहे पर उहो उन में न हूंदो आहे पर उन खां का ॿी लग़्ज़श थी हूंदी ॿी का नाफ़रमानी थी हूंदी पोइ उन जी सज़ा ॿिए क़िस्म जे लिहाज़ सां अचे तव्हां त इहो तौबा ताइब थिए रब खां माफ़ी वठे त रब माफ़ करण वारो आहे माफ़ीअ खे पसंदि करणु फ़रमाईंदो आहे। ऐं नेकनि सालिहनि खे जेकॾहिं तकलीफ़ अची वञे हदीस पाक जे अंदरि अचे थो उहा उन्हनि जे दर्जात बुलंदीअ जो सबबु आहे। अलाह पाक उन्हनि जा दर्जा बुलंद कंदो उनखे सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो उन तकलीफ़ुनि जे मथां सब्र कंदा जेको हिन जो मक़ाम जन्नत जे अंदरि लिखियलु आहे उहो नेकनि अमलनि जे करे तकड़ि में ओसि ताईं न पुॼी सघंदा पोइ हुनजे मथां दुनिया में तकलीफ़ूं ईंदियूं दीन जे करे इस्लाम जे करे उहे सब्र कंदा अलाह पाक उन मंज़िल ताईं उन नेकनि सालिहनि खे पहुचाइणु फ़रमाईंदो। के माण्हू चवंदा आहिनि त फलाणो सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो आहे पर हिन जे मथां हीअ तकलीफ़ ऐं के माण्हू वरी नेकनि सालिहनि जे तकलीफ़ुनि ते ख़ुशि थींदा आहिनि त फलाणे जी लोड़ थो लोड़े या कंहिं आम मुस्लमान जे मथां का तकलीफ़ थींदी आहे त ॿिया माण्हू वरी ख़ुशि थींदा आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मनो करणु फ़रमाई त कंहिंजे तकलीफ़ ते ख़ुशि न थियो अलाह पाक क़ादिर आहे जो उनखे आफ़ियत ॾे उनखे उन मुसीबत मां छुटकारो ॾे ऐं वरी तोखे न उन में फासाए अलाह खां को पुछण वारो कोन्हे। ऐं दुनिया जे अंदरि इहे तजुर्बा आहिनि जेको माण्हू कंहिंखे मुसीबत में फासाईंदो तकलीफ़ ॾींदो पोइ कुझु देरि कुझु वेझो अलाह ज़रूरु बदिलो वठणु फ़रमाईंदो आहे। तंहिंजे करे हर इंसान इहो पको अज़म करे त मूं मां कंहिंखे नुक़सानु न पहुचे मूं मां हर हिकु मख़लूक खे फ़ाइदो ई फ़ाइदो पहुचे। दुआ आहे अलाह साईं मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए पूरे उम्मत मुस्लिम जे अंदरि अलाह पाक समूरनि मुस्लमाननि खे इन ज़िंदगीअ जे मुआशिरे में इन चइनी नुकात जे मथां अमाल जे मथां जेके कामयाबी आहे अलाह पाक कसम खणी करे फ़रमाए थो त समूरा इंसान टोटे ऐं खसारे में आहिनि मगर जिन ईमान आंदो चङा कम कयूं हक़ जी वसियत कयूं ऐं सब्र जी वसियत कयूं हिक ॿिए खे इहे शख़्स टोटे ऐं खसारे खां बची वेंदा बाक़ी न त इंसान खसारे ऐं टोटे में आहे। अॼुकल्ह असां मां अमल सालिह बि छॾाए विया हक़ जी ॻाल्हि चवण बि छॾाए वई ऐं सब्र बि छॾाए वियो आहे। सिर्फ़ु ज़बान सां कलमो पढ़ूं था
अल्लाह जे ज़ात ते ईमान आणियूं था ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत ते यकीन कयूं था। बाक़ी चङा कम जेके पोयां शराइत आहिनि, चङा कम, हक़ जी वसियत ऐं सब्र, इहो असां इंसाननि मां निकिरी वियो आहे। दुआ अल्लाह पाक इन चइनी कामयाबीअ वारे पहलुनि खे चिंबड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए, अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या अल्लाह साईं ॿिन्ही जान जूं भलायूं चङायूं नसीब करण फरमा, ॿिन्ही जान जे बुराइनि तकलीफ़ुनि खां बचा, ॿिन्ही जाननि में राज़ी थी। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बिजअलनी मुक़ीमस्सलाति व मिन ज़ुर्रियती। रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।